बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हिक देगड़ीअ में असां बसर जो दाग बचण लाइ रखंदासूं। जेसिताईं असांजो बसर जो दाग गुलाबी थिए ओसिताईं असां टमाटा सेके उन्हनि जूं खलूं लाहे ऐं उन्हनि खे कटे रखंदासूं। बसर जो दाग पची चुको आहे, उन में असां मुर्गी शामिलु कंदासूं, धोतल साफ़ु थियल। जेसिताईं मुर्गी पंहिंजो पाणी ख़ुश्क करे ऐं कुझु ॻरी वञे त ओसिताईं असां हिक प्लेट में सभु मसाला दालचीनी, अछो जीरो, हेड, ॻाढ़ा मिर्च, लूणु, पीठल धाणा, टमाटा, सावा मिर्च ऐं 3-4 चमचा खटी दहीअ जा उन में विझी रखंदासूं। जॾहिं मुर्गी पाणी ख़ुश्क करे ऐं तेल ते अची वञे उन में शामिलु कंदासूं थूम, चङी तरह मिलाए थूम सां गॾु मुर्गीअ खे। पोइ जेके असां मसाला हिक प्लेट में गॾु करे रखिया हुआ, सावा मसाला ऐं ख़ुश्क मसाला ऐं दही खटी, उहा इन मुर्गीअ में शामिलु कंदासूं ऐं ढके दहीअ ऐं टमाटनि खे ॻरण ताईं छॾे ॾींदासूं। जॾहिं दही ऐं टमाटा पाणी ख़ुश्क कनि ऐं ॿोड़ तेल छॾे त उन जे मथां पीठल गरम मसालो विझी हिकु बाउल में लाहींदासूं ऐं मथां सावा धाणा बुरकींदासूं। तयारु आहे असांजी खटी मुर्गी।